अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाहा अश्तरा मिनल मुअमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्ना लहुमुल जन्नह। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। समूरा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हुजूर आए तो सरे आफरीनश पा गई दुनिया, अंधेरों से निकल कर रोशनी में आ गई दुनिया। बुझे चेहरों का जंग उतरा, सते चेहरों पे नूर आया। हुजूर आए तो इंसानों को जीने का शऊर आया। ए अजीजो काम महशर में दौलत काम न आएगी, महशर में मोहम्मद की शफात काम आएगी। नफसी नफसी करते होंगे औलिया और अंबिया, मगर मोहम्मद की ज़ुबां पर उम्मत याद आएगी। गुजरोगे जब इस दुनिया से कुछ पास न होगा, 2 गज कफन का टुकड़ा बंदा तेरा लिबास होगा।
ये जिस्म गवाही देगा, हर हिस्सा बदन का बोलेगा, खामोश ज़बां हो जाएगी, उस वक्त का आलम क्या होगा। वो उजड़ गया बाग जिसके लाखों माली थे, सिकंदर जब इस दुनिया से गए तो दोनों हाथ खाली थे। कदहीं गाढ़ा घोट कदहीं बड़ मुकामन में, कदहीं गाढ़ा घोट कदहीं बड़ मुकामन में, यो वारिय सदा कोट अडियूं अडी दे के तेरा। अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान, नेमतुन सां नवाज़े किरोड़े कयईं अहसान। अशरफुल मखलूकात चई वधायईं असांजो मान, सैयद अब्दुल लतीफ़ चवे सच चयो सुबहान। फबिअई आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। क़ाबिल एहतराम बिरादरान इस्लाम, नापर साहिबान और फ़कीराबाद और गुलबहार गोठ जी बाशूर मुवहिद मुसलमान, पढ़ियो तमरब जो कुरान। कुछ वक्त जे लाए तव्हांजो मुकम्मिल हुजे ध्यान, हू त एडो मेहरबान जंहिं बणायो इंसान, कयईं मुसलमान ॾिनई कुरान। आहे तव्हांजो ध्यान? छो त हिन जो वॾो शान, हिन में जन्नत जो सामान, पर खटे जेको जान। शुहदाए इस्लाम जे उन्वान सां हे प्रोग्राम इश्तिहार मुनाक़िद थियल, जेको सुबुह खां वठी करे आख़िरी मराहिल ते पहुचण वारो आहे। ख़ुसूसन नापिर बिरादरी खे ऐं उन जे दोस्तन अहबाबन मुआविनीन हज़रात खे तहे दिल सां मुबारक ॾिजे थी, जंहिं हीॾो प्रोग्राम सालियानो मुनाक़िद करे उलमाए किराम जे फयूज़ात खां तव्हां असांखे ऐं ख़ैरात फी सबीलिल्लाह जो भी इहतिमाम सुबुह खां वठी करे अवां खे मुबारका जो सजे इलाइके मझां अवां चूंडजी अल्लाह जे कुरान खे ॿुधण जे लाइ सुबुह खां वठी करे वेठा हो। भिटाई साहब चवा रूपो थे झुड़ सोनो वसे मींह, पर चंड्रो जंहिंजो ॾींहुं उतों उञो वञे। अल अमाल बिन्नियात, अमल जो दारो मदार नियत ते आहे। के दोस्त आया बिरादरी जो सॾु भरे करे, ख़ैर ख़ैरात खाई करे हलिया विया, अदा बिरादरी जो सॾु आहे। पर मुबारक जे लाइक़ अवां हो जो कुरान के ॿुधण जे लाइ ज़मीन ते वेठा हो। या तव्हां जी वॾी कुर्बानी आहे। न त अॼुकल्ह कोई वांदो कोन्हे को अब्बा, हर को मसरूफ़ आहे धंधन में, कारोबारनि में, वापारनि में, तिजारतुनि में, लेन देन में, ॼणी वठणी में। सॼो ॾिहाड़ो तव्हां पंहिंजा कमकारियूं धंधा सिड़ाए करे वेठा हो। मुबारक तव्हां खे आहे।
मन ही घड़ियों रब साईं तवा असांजो कबूल फरमाए, जन्नत जा फैसला फरमाए, सौदो सस्तो आ। कदुर असा के हिन जो तॾहिं न आहे जो असा तकलीफ़ कोन काटी आ, तकलीफ़ कोन ॾिठी आ। खुदा जो कसम आ, हिन कुरान जे करे सहाबा जानन जा नज़राना ॾिना। प्रोग्राम जो उन्वान एड़ो आ, शुहदाए इस्लाम, इस्लाम ते सिर ॼण वारा जवान। आवाज के अंदर वेठा इनके त बराए मुअद्दबाना गुज़ारिश आ, जाओ उता कॾहिं कचहरी कन जे निमाज़ पढ़ाया त निमाज़ पढ़ी खामोश थियन। ईअं हाजी साहब तूं का तस्बीह सोरे, ज़बान चोर। अल्लाह सही कुरान करीम में फरमायो, अला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़्सिम मिनल अमवालि वल अनफुस वस्समराति वबश्शिरिस साबिरीन। रब दो फरमाए, मां पंहिंजे बानन के आज़माईंदो आं। आज़माइश कॾहिं मुसीबत जे अंदाज में, आज़माइश कॾहिं नेमत जे अंदाज में। नेमत ॾेई भी रब आज़माईंदो आ, नेमत खसे भी रब आज़माईंदो आ। कॾहिं अमन जी सूरत में नेमत थी, कॾहिं खौफ जे सूरत में मुसीबत थी, कॾहिं माल जे सूरत में नेमत थी, वरी माल खसे करे रब मुसीबत में आणे आज़माए। माल ॾेई भी आज़माए, माल खसे भी आज़माए, सेहत तंदुरुस्त बनाए भी आज़माए, बीमार करे भी आज़माए, औलाद न दे भी आज़माए, औलाद दे भी आज़माए, वरी औलाद खसे भी आज़माए। नथो दे मर्जी जो मालिका नबियन के सिकाए, नथो दे नबियन के पुटन खां रुलाए, सिकाए, रड़ाए। जे पुटड़ा हुजन हा हजरत शोएब अलैहिस्सलाम के त पाण पोढ़ो कमजोर न्याणियों काढो धगा चारन हा, पुत्र कोन हा। रब जी मर्जी आ न्याणियों दे पुत्र दे, रब जी मर्जी आ न्याणियों दे पुत्र दे, वरी ॾेई वरी वापस वठे। मालिक जी मर्जी आ, कच्ची लुणे उन जी मर्जी आ, पक्की लुणे उन जी मर्जी आ, ॾेखारे खसे मर्जी आ। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा आमना जलाल महबूबे जुल जलाल मोहम्मद रसूलुल्लाह के रब साईं न्याणियों भी ॾिनियूं, पुट भी ॾिना, न्याणियों जवान थियूं, औलाद थी। रब साईं पुट ॾेई बचपन में ही रब वापस वरता, नंढड़ा हुया। ओ ना पर साहिबान इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जे पंहिंजे झोल मुबारक में नंढड़ो नीगर जंहिंजो नालो इब्राहिम रखियो है। मुझे साईं जा पुट भी आ, कंहिंजो नालो ताहिर रखें, कंहिंजो नालो कासिम रखें। इब्राहिम उहो बचड़ो जेको बीबी मारिया किब्ती, जेका मोमिनन जी मां, जेका मोहम्मद करीम जी घरवारी, 14 नबियन जूं घरवारियूं, मोमिनन जूं मायरूं। अब्बा अंबड़ियूं 3 किस्मन जूं, समझो था। हिकड़ी अंबड़ जंहिं ॼणियो, हिकड़ी अंबड़ जंहिं खीर पियारियो, उहा रिज़ाई अम्मा। हिकड़ी अंबड़ जंहिंजे लाइ रब चयो, क़ुरान ॾसियो त हीअ माउ थी। हिकड़ी अंबड़ जे खीर पियारियो,
खीर पियारण वारी भी अमड़ थिया रज़ाई अम्माया जै 9 महीना 10 महीना पेट में सांभियो तकलीफ मथा तकलीफ जनन वक्त में डिलीवरी वारे वक्त में जेका कशम कशी मौत वारी आ अल्लाह उनके बयान कियो आ त दुखन मथा दुख अमड़ कटिया आखिरी मौत जे कशम कशी में बची ओ नौजवान छा थी वियो थी एड़ी जीजल माव के धिकारे मुझे साईं त उन अमड़ जो भी एडो ख्याल रखियो आज अमड़ खीर पियारियो आ जेका बीबी हलीमा सादिया कबीले जी मुझे महबूब के खीर पियारण वारी अमड़ हलीमा जो ओ उआ मंज़िल वक्त टाइम अची वियो जो साईं जन उन पोड़ी कुराड़ी औरत के ॾिसी करे अग भरा थिया साईं जन पंहिंजी नबूवत वारी चादर विछाए करे उन कुराड़ी अमर जो इकराम था कन पिया आदर बाता कन पिया वरी अग भरो था कन पिया साहबा में चोप जाए थी वही त या एडी भाग वारी औरत केरा जंहिंजो साईं जन इस्तक़बाल कन जंहिंजे लाइ साईं जन एडो इकराम कन जंहिंजे लाइ पाक नबी पंहिंजी चादर विछाए विहारनि हिकड़न चयो त अमड़ा ॿियनि चयो अमड़ त बचपन में ही फौत थी वई ही जॾहिं साईं जन नंढड़ा हा जंहिंजो नालो अम्मा हलीमा हुयो ॿिया चवण लॻा यार इहा औरत असां सुञाणूं था सादिया कबीले जी आ जंहिंजो नालो हलीमा आ जंहिं पाक नबी के खीर पियारियो ओ नौजवान ख्याल कजाए रब फैसलो ॾेई छॾियो आ वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इयाहु वबिल वालिदैनि इहसाना मां पंहिंजे मौज़ूअ ते मोटी अचां ॻाल्हि साॻी ते अची वञा मुंहिंजे महबूब जे हंज मुबारक में झोल मुबारक में वो शहज़ादो बचड़ो हज़रत इब्राहिम आखिरी पसावन में आ दम ॾींदो पियो आ साफ़ परवाज़ थी वियो अल्लाह जे हबीब इमामुल अंबिया जे अखियुनि मुबारकुनि मां लुड़क वही पिया पिदरी मोहब्बत ही ओ दुनिया जो इंसान ताकत नाहे नबी ताहे रसूल ताहे इमामुल अंबिया या नबियन जो सरदार मोहम्मद मुस्तफा जंहिंजे सदके रब सॼो जहान कायनात जोड़िया पर पुट खे बचाए नथो सघे मौत हयाती अल्लाह जे हथ में आ जॾहिं पुॼे थी देर नाहे मिट माइट पुट पोटरा डॉक्टर मीर पीर सब वेचाड़ा बीठा हन पर जॾहिं टाइम पूरो थो थिए ख़बर ही नाहे तॾहिं रब तो फरमायो अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब रब दो फरमाए मुंहिंजा बाना महल थी मोकियो थी टाइम थी मुद्दत थी करे वठ जेको करणो थी हयातीअ जे अंदरि करे वठ وأنفقوا مما رزقناكم من قبل أن يأتي أحدكم الموت فيقول رب لولا أخرتني إلى أجل قريب रब दो फरमाए मौत वेझो अची वई टाइम पूरो थी वई त पोइ ॾाढा हथ हणंदी तॾहिं भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि चयो पोखणीअ थी त पोखिन त वींदई मुंद चढ़ी पाणी बि थींदई पोयरड़ो सुकी थींदई सोक जिते लुणंदो लोक सिकंदे हिकु संग का
भिटाई साहब पंहिंजे अंदाज में समझाए तो शेरो शाही जे अंदाज में तोखे मूंखे क़यामत अचण वारनि इंसाननि खे दर्स ॾेई वियो थी। पर अल्लाह से कुरान करीम में बाझारे लफ्ज़न सा मोमिन के मुसलमान के इंसान के तो समझाए पियो। रब तो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह वमन यफ़अल ज़ालिक फ़उलाइक हुमुल ख़ासिरून वअन्फिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिय अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़्खरतनी इला अजलिन क़रीब। हाणे बानो शादो चवे पियो फअस्सद्दक़ वकुम मिनस सालिहीन। ओ इज़राइल थोड़ी मोहलत दे, टाइम दे तो मां खैर तू करे जा, मां नेकी जा कम करे जा, मां भलाई जा कम करे जा। छड त सही थोड़ी मोहलत दे, टाइम त दे, मथो जवाब केड़ो थो मिले। अल्लाह से फरमायो ओ मुंजा बाना इन महल मौके के सुजाने जाए, टाइम थी महल थी मुद्दती करे वठ जाए, न त इहो वक्त तुझे मथा ईंदो जो डाढो रोईंदे पिशेमान थींदे परेशान थींदे। मोहलत घुरदे मोहलत कोन मिलंदई। मां रब जे तरफा ही वर्दी थी वलन युअखिरल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा। वक्त पूरो आ, टाइम पूरो आ, महल पूरी आ, मुद्द पूरी आ। इज़राइल पहुची वियो। भिटाई साहब इन मंजर के अजीब बयान क्यों आ चवे तो जदे हो वड़वा हुड़के मछ मोटण जी न कयई चर छड़ियों शेटियों थिया पो पातुई पहो हाणे सिर मथा सहो महमादा बलान जा। अब शेर के समझो भिटाई साहब जा सजा शेर तौहीद में तवा, या त अल्लाह जी तौहीद हुंदी, या त महबूब जो शान हुंदो, या त चैन यारन जी सहराह हुंदी। जे भिटाई साहब जा शेर तू समझे न, असां वारा यार वरी भिटाई साहब जे शेरन के प्याई ते खेड़न में खाईंदा। हिय चयो भिटाई साहब ने भागा उन सही चयो पर तू न समझो। समझण जो भी फर्क आ। हमरा चिड़ियो वेठो आ, कावड़ियो वेठो आ, एड़ा भी चरिया मां चार जी गाल करता खाईंदो खार, चार खाईंदो खार। पर हिते भी उन जे लाए मार उते मयार। भिटाई साहब चैन के सहरायो आ, चैन तो वडी कुर्बानी दिनी आ कोन। हाँ भिटाई साहब चवे तो अव्वल हबीबन इज़हुमा फिल गार बियो आदिल उमर सी निर्वार त्रियो जिंदूरैन ज़ुहूरैन द्रौपदी दस्तार चौथे कोट खैबर जो फतह कयो निर्वार। सैयद अब्दुल लतीफ चवे हुया चंगा चारई चौधार हेतका दो हबीब सी। मां त समझा तो भिटाई साहब कुरान करीम के जानियो आ, सुञाणियो आ, समझो आ। कुरान करीम आवाज नो सानियस्नैन इज़हुमा फिल गार। भिटाई साहब चवे तो अव्वल हबीबन इज़हुमा फिल गार। कुरान भी अबू बकर जो अव्वल नंबर दिनो, मुस्तफा भी अबू बकर के पहिरियों नंबर दिनो। भिटाई भी साहब चवे तो त अव्वल इहो थी, अव्वल इहो थी। हिते भी अव्वल थी, हुते भी अव्वल थी, उते भी अव्वल थी। हिजरत वारे सफर में अव्वल ही अव्वला, गार में अव्वला। जाते कोई नथो दिसे उते इहो ही त दिसे पयो।
खुदा जी ज़ात जो कसम अबू बकर के नांग डंगो हयो सजे जिस्म में ज़हर फैलजी वई वाह अबू बकर तुझे सिद्दाकत के सलाम वाह अबू बकर वडो खुश नसीबा तू त अण डिठो पर पुट पैगंबर जी तस्दीक करण वारो पैगंबर जे तरफा सिद्दाकत जो लक़ब खण वारो अबू बकर तोखे एडो एजाज मिली वियो ओ ना पर साहिबान अबू बकर वो खुश नसीब थी गार वारे सफर में गार जे अंदर पाक नबी जे चेहरे अनवर जे हा अबू बकर जा गोढ़ा था किरण पया जिस्म में ज़हर फैलजी वया पर अबू बकर के खबर नाहे जने पाक नबी जे चेहरे अनवर ते अबू बकर जा गोढ़ा था किरण पया सही जन ये तके फरमाया अबू बकर खैर ताए छो अखन मां पानी थो वे अल्लाह जा रसूल खैरा अबू बकर को फिक्र वठियो पोयों जी गणतिया या को ख्याल दियो अबू बकर जो फरमाए साईं सब कुछ तवा जे मथा कुर्बान साईं कोई फिक्र ना है अबू बकर अखन मां गोड़ा छोता वन पया अबू बकर हिया पोतो फरमाए साईं हाओ हाने महसूस ते दो त मुझे न खुड़िए में काजारी नीचे डंगोयो आ मुझे पाक नबी अबू बकर सिद्दीक के फरमा अबू बकर ओरे कर खुड़ी का दे आ अबू बकर पैर वेजो क्यों खुड़ी वेजी कया पाक नबी पेंजो लुआब मुबारक कडी करे अबू बकर जे खुड़ी के आयो आ अबू बकर सिद्दीक तो फरमाए खुदा जो कसम ज़हर खत्म दी वई ठीक ठाक दी से ओ दुनिया जो इंसान पाक नबी जे लुआब में एडो कमाल एडो जरा जो अबू बकर सिद्दीक जे खुड़ी के लगे ज़हर खत्म दी वनी खुदा जो कसम एडी शिफा एडी जिफा जाते दवायूं कम न कन पाक नबी जो लुआब दवाउन जे मथा हा हा मथे मथे दवाऊं छा मुकाबलो कदियो जो अलील मुर्तजा जे अखन के लुआब लगे त दर्द वारियों अखियों दर्द दूर थी वने नजर तेज थी वने दर्द खत्म थी वने वाह मुजा सोना अली तुझो भी शान जो खैबर वारे वक्त में पाक नबी जो लुआब तुझे अखन ते लगो ओडे अबू बकर जे खुड़ी के लुआब लगे ज़हर खत्म थी वने एडे सोने अलील मुर्तजा जे अखन के लुआब लगे दर्द दूर थी वने अखियों ठीक थी वजन आप पैगंबर जे लुआब जी अन्या गाल कया जे हजरत कत्तादा साहबी जे किरल तारे के लुआब लगी सागी जाए ते तारे के रखियो वने खुदा जी ज़ात जो कसम हदीस जे औराक में लिखियो पियो थी वो साहबी तो फरमाए त दर्द खत्म थी वयो नजर चालू थी वई अख जी ऑपरेशन थी वई वाह महबूब तुझे लुआब जो एडो असरा एडो कमाल अन्या भी कमाल दिसणो थी अज जे दौर में भी पाक नबी जे लुआब जो कमाल अज भी तोखे नजर इंदो ओ मदीने में वो कोड़ो खूह खारो खूह जेमे पाक नबी जो लुआब पयो आ अज तै खूह मिठो मिठो जनमनी डिठो मदीने में वो खूह आ जेमे पाक नबी जो लुआब खूह मिठो थी वियो आ जो न सुभान अल्लाह साईं जे लुआब जो कमाल खुदा जो कसम जे हजरत जाबिर जे अटे बोड़ में पवे बरकत पवे या साहबा जी कुर्बानी जो न सुभान अल्लाह मुझे साईं फरमायो अग में जंगियों खोड़ थियूं साईं जन फरमाया छा कजे हजरत सलमान मशवरो थो दे साईं हिन पासे दा खड्डू खोटरायो जंगे खंदक साहबा खीमा हया तंबू हया अबू बकर जो सोने उमर साईं जो हजरत उस्मान जो हजरत अली साईं जो अरब साईं शल ॾेखाराई साईं जन केमल हुन खीमे में अचन पया केमल हुन में केमल केड़े खीमे में घड़ियों गुजारन पया नमाज जो वक्त अचे पियो तो साईं जन उते नमाज कराइन पया खुदा जो कसम अज ताईं वे मस्जिदूं ठहलान जाते पाक नबी नमाज पढ़ी काफी ॾींहं कम हलियो तकरीबन 1 किलोमीटर पूरी खंदक खोटरी वही खड खोटरी वही एडो
साहबा अर्ज क्यों अल्लाह जा रसूल हेडो हे वडो पत्थर आ जेको पटजे नथो साईं जन पान टीकम खयो आ नबुवत वारा हथ टीकम में लगा पत्थर के चिणगू निकतियूं पत्थर टुटी वयो साईं जन फरमा हलक कैसर वला किसरा यो पैगंबर जो मोजज़ो साईं जन फरमा हिम्मत क्यों हिकड़े अर्ज क्यों अल्लाह जा रसूल बुख ॾाढी लगी आ बुख जे करे पेट के पत्थर बधो आ ए पत्थर में अल्लाह यो तासीर रखियो आ थधो आ मादे के टेक ॾींदो आ समझो था ना बुख मानू के हुजे बस छिके पत्थर के बधे न कुछ आथत अल्लाह अकबर नबियन जे सरदार फरमायो मता तवा सोचो त साईं ढवते या न तवा जो रहबर लीडर अगवान तवा एक पत्थर बधवा मां मोहम्मद के ब पत्थर बुख जे करे बधल साईं जन ॾेखारिया अल्लाह हजरत जाबिर या कैफियत दिसी करे घर बगो घरवारी के चे दे खबर साईं जो हे हाल दिसी आयो घर में कुछ छे बियो तो कुछ कोने बटरे जवन जो लपू पयूं हन नंढड़ो छेलड़ो थी साईं के दावत करे या पर साईं जन के पंजे मुंह सा दावत कजाए घरवारी भी वडी सियाणी हजरत जाबिर ची अर्ज के अल्लाह जा रसूल बिन टिन मानु जो असा वट खाधो आहे कुछ जव प्या नंढड़ो छेलो आ साईं 2-4 तवा सा गड हुजन मुझे साईं फरमायो ठीक आ मुंह फेरे सजे साहबा के तो साईं जन फरमाए साहबियो गणती न क्यों हिम्मत करे वठो हजरत जाबिर जी दावत ते हलूं था हजरत जाबिर तो फरमाए मुझा पगर लहन प्या मान अज रुसवा थींदुसि एतरन मानु के काथों खाराईंदुसि मुझे साईं फरमा जाबिर साईं के तू पंजो कम कर वनी यो अटो पहराए जव पहराए ए उन खां बाद में छेलो कोई करे रख जाए जेस ताई मां न अचा तेस ताई अटो न पचराए जाए भाजी न पचराए जाए वाह मुझा महबूब जमात सूदो हजरत जाबिर जे पुट हजरत जाबिर तो फरमाए साईं जन आया साईं जन फरमाए जाबिर वो अटो खणिया वो बोड़ खणिया वो गोश्त खणिया हजरत जाबिर तो फरमाए साईं जन पंहिंजो लुआब मुबारक कढी करे उन अटे में भी विधो न गोश्त में भी विधो साईं जन फरमाने चाढ़े करे बिस्मिल्लाह करे शुरू कयो एडो अटे जा चाणा पटींदा ढकियली रहे पटींदा वञो पचराईंदा वञो एडो शिफ्टनी करे खाराईंदा वञो हजरत जाबिर तो फरमाए खुदा जो कसम आ खोड़ मायूं अटे जे पचाइण ते वेठियूं आहिनि हा मानी पचंदी थी वञे साहबा खाईंदा था वञनि पिया 1400 साहबी खाई ढरो करे बीठा एडे अटो भी ओतरो आ त भाजी भी ओतरिया पाक नबी जे लुआब में एडी बरकत अन्या भी पाक नबी जे लुआब जी बरकत दिसणी थी त आबे ज़मज़म जे खूह ते नजर कर वो वक्त मालूम क्यों हो जो उम्मत पंहिंजी याद साईं जन खे अची वई साईं जन फरमायो ओ चाचा अब्बास साईं जे पाणी जो प्यालो भरे दे ज़मज़म जे खूह मां हजरत अब्बास प्यालो भरे आयो आ साईं जन पी करे अध बचाए ओबर करे झूठो करे लुआब विजी करे उन ज़मज़म जे खूह में विजरायो साहबा इन अंत के न समझी सगो जेके कचहरी में मौजूद आ मायूस थी वया परेशान थी वया अल्लाह साईं जन नाराज थी पया जो हमेशा साईं जन ओबर खाराईंदा प्यारींदा अज सागी ओबर पोइते ज़मज़म जे खूह में विजराई आ साईं जन हकीम हा समझी वया साईं जन फरमा पुट कावड़ बावड़ जी गाल नाए मुखे पोई उम्मत याद अची वई आ तवा मुजी ओबर खादी मुजो दीदार कयो आ पर जेके पांधेड़ा पंध करे ईंदा हितां ही ज़मज़म जो पानी बरकत तौर ते खणी वींदा पंहिंजे इलाइक़े में वञी करे पीआईंदा मुझे साईं फरमा ईमानदार उम्मती के जरूर पानी ज़मज़म जो नसीब थींदो जेके भी हाजी ईंदा उमरे करण वारा ईंदा पानी ज़मज़म जो खणी वींदा मुजी उम्मत के ज़मज़म जरूर नसीब थींदो भला हेडे त देगियूं ईअं लथला हूं भला जिन खाई विया हाँ ये सुबह खां वठी करे देगियूं थियूं हलनि तव्हां बुख ते हो जा मानी मिड़नी खाधी आ मां तो कोन बुज़ुर्ग खे चयुमि त नारो हणा अलाए केर न केर हिनखे शौक़ु जागियो इश्क जागियो अंदर मां ॻाल्हि निकिरी पई त अल्लाह अकबर जी सदा बुलंद कजे सोना जी अल्लाह अकबर जी सदा बुलंद अहिड़ी थियणु खपे तुंहिंजी रिपोर्ट हेॾे बि वञे होॾे बि वञे रिपोर्टां जाॾे हलंदियूं हेॾे बि वेंदी होॾे बि वेंदी
समझो था न, फरिश्ता बिन किस्मन जा अथव, हिकिड़ा हितों जा जिंदाबाद जिंदाबाद। लगाता था जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म देता था समंदर को तो रास्ता छोड़ देता था। खुदा जो कसम आई हो नारो कुफ्र के डकाए थी। यो नारो हथ रादू नाहे, जुड़तू नाहे, ठहल नाहे, यो मुस्तफ़ा जे तरफा मिलियला। जिए कुरान नमाज सुन्नत मिलला ती यो नारो भी मिलियला। यो नारो दारे अरकम में लगो हो जने साईं जन हथड़ा खणी करे दुआ घुरी, मौला पहलवान हिकड़ो त निवाए दी, पर पहलवान त नजर खोड़ था अचन, नाला माथो जाए चूंड तू करे दे जाए। मक्के में पहलवान होया, रब उहो दे जाए जो सच्चो हुजे, पक्को हुजे, जो कच्चो न हुजे, जंहिंमें डचो न हुजे, जो तोड़ निभाइण वारो हुजे, जो सफर में भी गॾु त मज़ार में भी गॾु, जो हौज़े कौसर ते भी गॾु हुजे। महबूब जी दुआ छो जे इन्नहु अलीमुम बिज़ात सुदूर, सीनन जे राज़न के रब जी ज़ात थी जाने सुञाणे। मुस्तफ़ा दुआ घुरी, रब हिकड़ो दे घुरियो, मुस्तफ़ा चूंडियो अल्लाह, अल्लाह जी चूंड चो। हाँ इंडिकेट लगी वियो। अर्ज़ पे कयुम शुहदा इस्लाम जे उनवान सां प्रोग्राम न किचला। खुदा जो कसम इस्लाम ते सिरजण वारा जवान खोड़ थी विया थी, खोड़ थींदा। छो ते शाद जो दरवाजो बंद थियणो नाहे, पर रब करीम तव्हां सां भी शाद जो मौत दे चो आमीन। अधु था चो, बाक़ी अधु ड्रिजो था। न मरंदव, केड़ा केड़ा न मरंदा, हथ त मथे कन, बटन कयो। हा हा हा, वकड़ो नथो विझां, या त इन्हनि वीचारनि समझो न, या त ॾाढा मुड़सान जो न मरंदा। अबा मौत बरहका कफन में शक्का, रब मौत दे त शहादत जो चो आमीन। खुदा जो कसम शहादत जो मौत मिली वियो त क़यामत जे ॾियारे ओ मशर जे मैदान में हली करे अदालत जे कटहड़े में ईंदो वेंदे। अल्लाह जे हबीब फरमायो, जिस्म मां खून वहंदो पियो, खुदा जी कोर्ट में बानो पेश ईंदो। रब करीम शहीद खां पुछाई न कंदो, शहीद डायरेक्ट जन्नत में वेंदो। एड़ो मौत खपे न, हाँ बिना पुछा जे जन्नत में वञूं। रब फज़ल कजाए, अदल करी त आऊं न छुटा, फेरो कजाए फज़ल जो। यो फज़ल तो थई। हा हा, के त जकड़िया बीठा हुंदा गरीबो, पर मुबारक तो जावा, या मुस्तफ़ा जे तरफा मुबारक मिलला गरीब के। साईं जन फरमायो, गरीब क़यामत जे दिहाड़े 500 साल सरमाएदार अमीर खां अगे जन्नत में वेंदो। साईं किया? साईं जन फरमाया, ठीक आ, नेक निमाज़िया हाजी गाज़िया, पर इनके दुनिया एडी ही जो अल्लाह हिसाब किताब पियो थो वठे से। बाना किथां आंदई किथां खपाई, हिकु आंदई किथां, ये न साईं, जो काथे खपाई, बिनी शयुनि जो सवाल। कमाई कीअं? पोइ वरी घणा ॾिसंदा हूं तो रिश्वत सां पेट भरे वॾी बिल्डिंगूं ठाहे लिखनि हाज़ा मिन फडिल रब। अल्लाह अकबर। पुछा थींदी माल जी, पुछाणो थींदो, पर जे हिसाब किताब में जकड़ियल हूंदो। गरीब चवंदो, मौला सलातो सूम जी पाबंदी कई, रब सुबुह जो निकिरी पयम 100 रुपयो कमाए घर आयम त अगे हीअ शइ खुटी, हीअ शइ खुटी, 100 रुपयो त रस्ते में पूरो, घर जो सौदो ई पूरो न थियो, वरी सुबुह जो संभारे तोखे। रब वरी निकिरी पयम, रब जेको ॾिनी खपाए आयो, कुझु ई न छॾे आयो। तॾहिं बिटाई साहब तो चवे, पोखणीअ थी त पोख न त वींदई, बुंद चढ़ी पाणी बि थींदई पोजरड़ो, सुकी थींदई सोक जिते लुणंदो लोक, सिकंदे हिक संग कां। रब मौत ॾे त शहादत जो चवामी,
छो जे अल्लाह से कुरान करीम में एड़े मौत वारे जे लाए बयान कियो रब जो फरमाए वला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। रब जी ज़ाती फरमाए ओ मुझो बानो जेके मुझे राह रस्ते में सिर दई आया ये मोल न थव ये जेरा थव परी परी जंग बदर लगी ही जैमें अंसारी चंदु साहबी मुहाजिर चंदु साहबी शहीद थी वया मदीने में जंग फारग चनखा साहबी मोटी आया चोप पचा हले पई त फिलाणो अंसारी भी मरी वयो फिलाणो मुहाजिर भी मरी वयो रब सही आए तो उन बदरी साहबन जे उन शहीदन जे शान में नाज़िल फरमायो रब जिब्राइल के मोकलो जिब्राइल जी रब जलील वञ मुझे महबूब के चओ जेके भी जंग जे अंदर कत्ल थी वया ये मोल नथी पंजन के समझाए उम्मतन के सिखाए उलमा मुफस्सिरीन हजरात आयतन जो शान नुज़ूल हो लिखियो आ त जेके बदर जे अंदर शहीद थी वया अल्लाह से फरमायो वला तकूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। वरी भी जाए ते रब करीम तुझे मुझे खदशे के दूर करने जे लाए फरमायो मता इंसान जे दिल दिमाग में यो खदशो अची वने जे रब चवे तो जीरा त खाइंदा पींदा भी हन रब तो फरमाए मरण जो त तसव्वुर गुमान ही न कजाए मां अल्लाह चई थो छजाए ओ मुजा बाना ये खाइन बियन था पियन भी था अल्लाह से कुरान में वाज़िह करे छजो आ वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउ इंद रब्बिहिम युरज़क़ून। रब जो फरमाए मरण जो गुमान न कजाए जेके मुझे राह में रास्ते में दीन इस्लाम ते सिर दया हक सच चई सिर दया कत्ल थी ये मरल न थी मरण जो गुमान न कजाए ये जीरा थी मां अल्लाह जे खजानन मां रिज़्क भी खाइंदा अल्लाह जे हबीब फरमाए शहीद जन्नत जे अंदर मज़ा ता मानन पया रब पुछा तो करे शहीद छा खपेव शहीद चवंदा रब सब शय मिले थी पर एकड़ी ख्वाहिश आया अंत रुद्द अरवागना फी अजसादिना हत्ता नुक़तल फी सबीलिक मर्रतन उखरा। मौला जे पुछा तो करे दसा के सागो जिस्म में मोटा है दुनिया में मोटा है रब वो लुत्फ माणे अचो जेको आखिरी वक्त जंदर तुझो दीदार थियो हो वरी क़यामत जो मंजर अजीब होंदो रब पुछा कंदो ओ जन्नतियो शा खपेव जन्नतियो शा खपेव सारा जन्नती चवंदा रब जेका शे तल पियो था तसव्वुर गुमान में आणियो था उहा शे मिले थी पर मुझे साईं फरमायो शहीदन जी जमात होती करे रब के चवंदी मौला वो लुत्फ जन्नत जे नेमतन में नथो मिले रब वो लुत्फ जेको दुनिया में माणी आया सो विसरे नथो रब असां जी ख्वाहिश आया त दुनिया में मोटा ये शहीद चवंदा त रब दुनिया में मोटा है एक दफो बीहर कत्ल थी अचो शहीद छो दुनिया डचो खफो फडो परेशानी जो घर जन्नत सुकून राहत फरहत अमन जी जाए काडे वरी पोइते मोटन जी था क्यों रब नेमतूं मिलियूं खौफ खतरो खत्म थी वियो पर जेको लुत्फ दुनिया में आखिरी महल में मिलियो विसरे नथो केड़ो रब तुझो दीदार थियो हो वञण सां वरी सिर अडी ते ॾींदासीं रब फरमाईंदो जन्नतियो हे शहीद पोइते मोटन जी गाल था कन वो जहान ही खत्म करे छजो आ सारा निकरी अचो त मां रब तव्हां खे दीदार कराया सारा जन्नती निकरी मैदान में ईंदा महलातन माड़न बंगुलन खां निकरी मैदान में ईंदा अल्लाह जी रसूल फरमायो रब जो दीदार सारा जन्नती इए कंदा जीअं माण्हू सिज चंड खे ॾिसन था व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
रब साईं ख़ैरदारनि जे ख़ैर खे क़बूल फरमाए ऐं हिन प्रोग्राम खे पूरे इलाइक़े जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए तव्हां असांजे लाइ निजात जो सबब बणाए रब साईं इन नंढड़े नीगर जंहिं क़ुरान शरीफ़ पूरो कयो आहे जंहिंजी दस्तार अॼु थींदी अल्लाह ताला उन जे वालिदैन खे बि हिदायत अता फरमाए इन बचड़े जे रिज़्क़ में सेहत में उम्र में इल्म में बरकत अता फरमाए रब साईं समूरनि जे बचड़नि खे दीनदार बणाए क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बणाए। हे होया मौलाना अब्दुल गफूर भुट्टो साहब जन ऐं हिन महिल जंहिं नंढड़े